मलीर जे यूनियन काउंसिल मल क़दीम ॻोठ हाशिम ख़ासकली में पाकिस्तान क़ाइम थियण खां वठी हिननि 73 सालनि में स्कूल लाइ का बि सरकारी इमारत न जुड़ी सघी आहे, जंहिं सबब मौजूदा हालतुनि में प्राइमरी ऐं सेकेंडरी स्कूल ख़ानगी इमारत में किराए ते हली रहिया आहिनि, जंहिंमें 400 ॿार पुराणनि कमज़ोर कमरनि में पट ते वेही पढ़ण ते मजबूर आहिनि, जंहिंखे सिर्फ़ 10 उस्ताद पढ़ाए रहिया आहिनि, जॾहिं त 400 ॿारनि लाइ 15 उस्तादनि जी सख़्त ज़रूरत आहे। ॿिए तरफ़ स्कूल जे मालिक खे गुज़िरियल 11 सालनि खां तालीम खाते तरफ़ां मिलंदड़ माहवार किरायो बंदि थी वियो आहे, जंहिं सबब तालीम खाते खे हुन नोटिस जारी कंदे तंबीह कयो आहे त 31 डिसंबर ताईं खेसि किरायो अदा न कयो वियो त हू पंहिंजी इमारत ख़ाली कराए छॾींदो। इन सिलसिले में सख़्त परेशानी में मुब्तला ॿारनि जे वालिदैन ऐं ॻोठाणनि जो स्कूल अॻियां एहतिजाजी कठु घुरायो वियो, जंहिंमें वॾी तादाद में ॻोठाणनि शिरकत कई। इन मौक़े ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी बाद धरणो हयो वियो। कच्छ में यूनियन काउंसिल जे अॻूणे वाइस चेयरमैन अख्तर ख़ासकली, समाजी अॻवाननि अल्ताफ़ ख़ासकली, मोहम्मद सलीम बापड़ो, अब्दुल रहीम बुरफत, मंठार अली भंगर, ख़ैर मोहम्मद जोखियो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त हुननि मुतालबो कयो त स्कूल जी सरकारी इमारत तामीर कराए उस्तादनि जी खोट ख़त्म कई वञे। कच्छ में स्कूल जे इमारत मालिक खे किरायो ॾियारण ऐं उस्तादनि जी खोट ख़त्म करण लाइ जदोजहद करण ते इत्तफ़ाक़ कंदे 10 रुकनी जदोजहद कमेटी ठाही वई। इन मौक़े ते कच्छ खां पोइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो ऐं सख़्त नारेबाज़ी कंदे तालीमी मसइला हल करण जो फौरी मुतालबो कयो वियो। अब्दुल लतीफ़ बुगियो, चानका न्यूज़, मलीर, कराची। असां हाशिम ख़ासकली ॻोठ मुराद मेमन ॻोठ ज़िला मलीर कराची गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ऐं सेकेंडरी स्कूल जे हवाले सां अॼु एहतिजाज रखियो, मीटिंग रखी त असांजे स्कूल जे वॾा इशू आहिनि, 3 इशू आहिनि। हिकिड़ो त असां वटि बिल्डिंग न आहे, 400 खां वधीक ॿार आहिनि ऐं ॿियो असांजो जेको हीअ बिल्डिंग आहे उहा प्राइवेट हली रही आहे, जंहिंखे को किरायो नथो मिले ऐं उनजे मालिक असां एस्टीमेट ॾेई छॾियो आहे बिल्डिंग बंदि करण जो। ऐं टी ॻाल्हि त जे अगरि हिते असांजो सेकेंडरी स्कूल आहे त सेकेंडरी स्कूल जे अंदरि को बि GST ऐं HST उस्ताद न हुअण जे करे असांजे ॿारनि जी तालीम तबाह थी रही आहे। सो असां आला आलमदार एजुकेशन जे अफ़सर मिनिस्टरनि सां ऐं ख़ुसूसन वज़ीर आला सिंध सां अपील था करियूं त असांजे स्कूल जो इहो इशू, इहो मसइलो हल कयो वञे, जीअं त असांजे ॿारनि जी ज़िंदगी तबाह थियण खां बची वञे। रहमान रहीम, मां तमामु वस वारनि खे अपील कंदुसि त हिन स्कूल जो जेको मसइलो आहे इहा महिरबानी करे हल कयो वञे, इहो उस्ताद ॾिना वञनि ऐं जेको बिल्डिंग जो मालिक आहे उनखे किरायो ॾिनो वञे, जीअं त स्कूल ई तबाही ऐं बर्बादी खां बची वञे ऐं ॿारनि जी ज़िंदगी जेका सो तमामु सुठे नमूने सां तयारु थी सघे। किरायो 2009 में मिलियो, हुन खां पुठियां स्कूल में किरायो कोन मिलियो आहे। 11 साल थी विया आहिनि, अञा किरायो असांखे कोन मिलियो आहे। महिरबानी करे असांखे किरायो वठी ॾियण जी इमारत करे। ख़ासकली ॻोठ गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मुराद मेमन नंबर 2। असांजो हीउ स्कूल हाशिम ख़ासकली ॻोठ जेको 1971 खां तक़रीबन हली रहियो आहे ऐं मुसलसल हिन ॿारहाड़ीअ में जेके बि सराउंडिंग में नंढा वॾा ॻोठनि सभिनी जा ॿार हिन असांजे हिन स्कूल में पढ़नि था। हिन वक़्तु तक़रीबन 300 खां 350 ॿार असां वटि मौजूदु आहिनि। असां गुज़िश्ता 5-6 महीननि खां कुझु मसइलनि जा शिकार आहियूं, जंहिंमें असांजे स्कूल में जेको मेन जेको स्कूल जो मामिलो आहे उहो इहो आहे त असांजो जेको हीउ स्कूल आहे उहो प्राइमरी त आहे, पर कुझु मतिलबु जॾहिं शुरू में जॾहिं सुपरवाइज़रनि जो दौरु हो त उन्हनि हिन स्कूल खे एलिमेंट्री कयो। हाणे जेको गवर्नमेंट जो जेको रिकॉर्ड आहे DO या मतिलबु डायरेक्टर इहे चवनि था तव्हांजो स्कूल जेको आहे उहो डिक्लेयर न आहे एलिमेंट्री। हाणे असां एलिमेंट्री माना पंहिंजी मदद तौरु पाण हलायूं पिया। हाणे असां वटि 1वीं क्लास खां वठी 8वीं क्लास ताईं ॿार आहिनि,
जेके तमामु जेके ॿार आहिनि उहे तमामु मिसकीन मज़दूर हितां जा जेके माण्हू आहिनि उन्हनि ग़रीब मिसकीन माण्हुनि जा ॿार आहिनि। हाणे असीं नथा चाहियूं त इहे ॿारनि खे असीं मतिलबु TC ॾेई ऐं 6, 7, 8 क्लास वारनि खे ॿियनि स्कूल ॾांहुं लवाणियूं, छो त उन्हनि जा वीचारा जेके माइट आहिनि उहे मिसकीन आहिनि, मज़दूर आहिनि, रोज़मर्रा जी जेकी माना मज़दूरी कंदा आहिनि तॾहिं पंहिंजो पेट गुज़र कनि था। उन्हनि मिसकीननि जा जेके ॿार आहिनि उहे हिते पढ़नि था। हाणे असांजो जेको बुनियादी जेको माना मसइलो आहे उहो बिल्डिंग जो मसइलो आहे। हिन वक़्तु असां वटि बिल्डिंग कोन्हे हाशिम ख़ासकली ॻोठ में। असां बिल्डिंग जे लाइ मुसलसल पंहिंजे MPA MNAs खे मुसलसल मिनथूं कंदा रहियासीं, चवंदा रहियासीं, पर असांखे अञा हिन वक़्त ताईं का बि माना बिल्डिंग असांखे कोन मिली आहे, जंहिंजे लाइ असां ॻोठाणनि प्लाट बि मुख़्तस कयो त भई असीं जेको बिल्डिंग जे लाइ प्लाट आहे उहो असीं ॻोठाणा ॾींदासीं, पर असांखे अञा ताईं बिल्डिंग कोन मिली। ॿी सूरत में हाणे हीअ जेकी बिल्डिंग जंहिंमें स्कूल हली रहियो आहे इहा बिल्डिंग रेंट ते आहे, इहा किराए ते बिल्डिंग आहे जेकी हितां जे कुझु ॻोठाणनि आहिनि उन्हनि जी आहे। हाणे जेके ॻोठाण उहे चवनि था त हीअ बिल्डिंग असांजी आहे, असां बिल्डिंग ख़ाली था करायूं छो त असांखे 11 सालनि खां गवर्नमेंट किरायो न पई ॾिए। ॿी सूरत में अगरि जे किरायो नथो ॾिनो वञे त मालिक असांखे 2 महीननि जो अल्टीमेटम ॾिनो त भई डिसंबर ताईं अगरि गवर्नमेंट मूंखे किरायो न ॾिनो त मां स्कूल मतिलबु बंदि करे ॿारनि खे मतिलबु तव्हां पंहिंजे घर रवाणे खे ॾियो। असां हिन ॻाल्हि में परेशान आहियूं ॻोठाणा त भई अगरि जे मालिक स्कूल बंदि थो करे छॾे त असांजा इहे मिसकीन मारूड़ा जेके ॿार आहिनि उहे केॾांहुं वेंदा। इन जे करे असीं गवर्नमेंट खे अपील था करियूं त बराए महिरबानी या त असांखे बिल्डिंग ॾिनी वञे, ॿी सूरत में हिन बिल्डिंग जे मालिक खे किरायो ॾिनो वञे त जीअं असांजे हिननि ॿारनि जो मुस्तक़बिल तबाही खां बची वञे। ॿियो नंबर जेको असांजो मसइलो आहे उहो इहो आहे त असांजे स्कूल में जेके टीचर आहिनि उहे 10 टीचर PhD आहिनि। हाणे हिन वक़्तु जेको 6, 7, 8 जेको क्लास आहे उनखे हलाइण जे लाइ सुठो सेकेंडरी में अचनि था, उन्हनि ॿारनि जे लाइ असांखे GST टीचर खपनि जेके हिन वक़्तु असां वटि मौजूदु न आहिनि। हींअर असां वटि 3 खां 350 ॿार आहिनि जंहिं वटि 10 उस्ताद आहिनि उहे PhD आहिनि। असां मुसलसल DO TO डायरेक्टर ताईं अप्रोच कई, एप्लीकेशनूं ॾिनियूं आहिनि। गुज़िश्ता 5 महीननि खां असां कोशिशि पिया कयूं त भई असांखे हिकिड़ा 2 खां 3 टीचर GST ॾिना वञनि त जीअं असांजो हीउ जेको एलिमेंट्री वारो जेको मतिलबु निज़ाम आहे 6, 7, 8 उहो हलाए वञे। पर अफ़सोस आहे असांखे मतिलबु असांजे हिन सिंध गवर्नमेंट हूंदे बावजूदि गवर्नमेंट बि असांजी पाकिस्तान पीपल पार्टी जी, असांजा हितां जा माण्हू हितां जा वोटर बि पाकिस्तान पीपल पार्टी जा, पर अफ़सोस सां चवणो पए थो त मुसलसल जेकी हितां जी जेकी ब्यूरोक्रेसी आहे उहा असांखे नज़रअंदाज़ करे पई। DO चाहे TO चाहे डायरेक्टर असांखे मुसलसल नज़रअंदाज़ कनि पिया। असां तमामु परेशान आहियूं। असां एजुकेशन मिनिस्टर जेको सईद गनी साहिबु आहे उन सां असांजे सिंध जे वज़ीर आला सां असांजे MNA MPA सां अपील था करियूं त बराए महिरबानी तव्हांखे असां गुज़ारिश था करियूं त असांजे मथां रहम करियो, हिननि मासूम ॿारनि जे मथां रहम करियो, हिननि जो मुस्तक़बिल दाव ते लॻो पियो आहे, हिननि ते रहम करियो बराए महिरबानी। असांखे फ़िलहालु असांजे मसइले खे हल करण जे लाइ असांखे 2 खां 3 GST उस्ताद ॾिना वञनि त जीअं असांजो हीउ स्कूल हली सघे। तव्हांजी महिरबानी।